हक साइणे साईं असांजा किताबनि जी कोर, ख़्याल जी सिहेड़ ऐं जाखोड़ी इंसाननि जी मेड़। हिकिड़ी कहाणी तव्हांजे ॿुध जे लाइ हाज़िर आहे। उन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि जेका असांजे समाज में रवैयो जेको हिकिड़ो थींदो हुयो त खाई ऐं माण्हू विढ़ंदा हुया त उनखे निमक हराम चयो वेंदो हुयो, ऐं जेकी खाराए ऐं विढ़नि त उन्हनि खे छा चइजे। ॿुध आहे सुध, फ़ैसिले जे लाइ हर को आज़ादु ऐं ज़िम्मेवार, सोचण ते का बि ठल कान्हे का। हिकिड़ी कहाणी आहे, उन में हिकिड़ो सबक़ु आहे, प्यार आहे, मोहबत आहे, सचाई आहे। ऐं दुनिया में त इहो हक़ नाहक जो सिलसिलो जारी आहे, ऐं हक़ नाहक जो मर्कज़ इंसान आहे। इहा बि हिकिड़ी तय ॻाल्हि आहे। कुफ्र ऐं ईमान जो मर्कज़ बि इंसान ई आहे। वफ़ा ऐं बेवफ़ाई जो मर्कज़ बि बुनियादी तौरु इंसान आहे। पर हिकिड़ा इंसान इक़रारी, हिकिड़ा इनकारी। इहे साहदारनि में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि। चवंदा आहिनि त जिते लोभी उते ठोगी बुख न मरनि। हिकिड़ी कहाणी आहे औरत जे प्यार जी, जेका नांग सां प्यारु करे थी। पोइ नांग छा थो करे ऐं उहा ॻाल्हि नथी सम्झे त उहो डॉक्टर ताईं वञे थी। डॉक्टर हुनखे कहिड़ी शइ खां बाख़बर करे थो। तव्हां बि ॿुधो, असां तव्हांखे ॿुधायूं था। जेकॾहिं ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे न त लाइक, कमेंट्स ऐं शेयर करणु न विसारींदा। ऐं जेकॾहिं तव्हांखे चैनल असांजो पसंदि अचे त सब्सक्राइब करणु बि न विसारींदा। तव्हांजी महिरबानी। तव्हां गौर सां ॿुधो था ऐं माना हिते मोट ॾियो था। असां तव्हांजा तहे दिलि सां तोराइता आहियूं ऐं रहंदासीं। सो साइणे साईं असांजा ॻाल्हि जेका तव्हांखे असां चईसीं उहा तव्हां ॿुधो ऐं ॿियनि ताईं बि उहा पहुचायो। हिकु अंग्रेज़ औरत नांग अजगर पालियो। उनखे नांग सां ॾाढी मोहबत हुई। नांग 4 मीटर डिघो ऐं सिहतमंद हो। कुझु ॾींहं खां नांग खाइणु पीअणु छॾे ॾिनो। औरत ज़ोरीअ खाराए, पर नांग सफ़ा कुझु बि न थिए खाधो। 2-3 हफ़्ता गुज़री विया। नांग कुझु न खाधो। औरत नेठि उनखे जानवरनि जे डॉक्टर वटि वठी वई। डॉक्टर औरत जी ॻाल्हि गौर सां ॿुधी ऐं नांग खे सुठे नमूने चेक कयो ऐं औरत खां पुछियो, छा नांग तोसां गॾु सुम्हंदो आहे? औरत चयो, हा, अक्सर मूंसां गॾु सुम्हंदो आहे डॉक्टर। जॾहिं खां बुखियो रहियो आहे। तव्हां का ॻाल्हि नोट कई? औरत हैरान थी ऐं जोश मां चवणु लॻी त हा, हाणे ही डिघो थी मूंसां पंहिंजो पाण वेढ़े थो। मूंखे लॻे थो त बीमारीअ में हिसास थी वियो आहे। उन करे मूंखे पंहिंजो सम्झी तकलीफ़ ॿुधाइण ऐं सम्झाइण जी कोशिशि करे थो, पर आउं उन जी कैफ़ियत नथी सम्झां। उन ते डॉक्टर हिकु छिरकाईंदड़ ॻाल्हि कई त मैडम, तव्हांजो पालियल नांग बीमार कोन्हे। ही तव्हांखे खाइण जी तयारी पियो करे। हर राति ही पाण खे तव्हां सां चिंबड़ाए इहा जांच थो करे त तव्हांखे कीअं खाए। ऐं हा, खाधो उन करे छॾो ॾिनो अथसि त जीअं पंहिंजे पेट में तोखे ॻेहण जी जॻह पैदा करे सघे। सो साइणे साईं असांजा ॿुध आहे सुध, फ़ैसिले जा हर को आज़ादु ऐं ज़िम्मेवार। गौर सां कहाणी ॿुधण जे लाइ असां तव्हांजा थोराइता आहियूं ऐं रहंदासीं। ऐं तव्हांजी मानाइती मोट जा बि असां मुंतज़र रहंदासीं। हाणे मोकिलाणी अलाह वाही।